अस्सलाम वालेकुम। शाइरी इंसानी सोच जो आला नमूनो आहे ऐं इंसानी जज़्बनि ऐं अहसासनि जो मुनज़िम इज़हार आहे। सोच जो इंसानी ज़िंदगीअ सां गहरो तालुक़ु आहे। सोचणु इंसान जी फितरत में शामिल आहे। इंसान जी सोच तॾहिं खां शुरू थी जॾहिं खां संदसि वजूद तख़लीक़ थियो हो। क़दीम आसारनि जे माहिरनि ऐं इंसानी एतिक़ाद जे तारीख़ जे आलमनि जे ख़्याल मूजिबि लखे साल अॻु जॾहिं इंसान ऊंदाहिनि ग़ारनि ऐं झंगलनि में जानवरनि सां गॾु अंग उघाड़ो ऐं पेट बुखियो गुज़ारींदो हो, उन वक़्तु बि संदसि सोच कमु कंदी हुई। उन वक़्तु बि हू पथरनि ते उबता सुबता लीका पाए पंहिंजी सोच जे इज़हार खे ज़ाहिर कंदो हो। पंहिंजे अणघड़ियल हथियारनि खां कलम ऐं बुरश जो कमु वठंदे पथरनि ऐं पहाड़नि ते ग़लति सलत तस्वीरुनि जे ज़रिए कंदो हो। ज़माने जे गुज़रण सां इंसान जी सोच ऐं वीचार में तब्दीली ईंदी रही आहे। इन्हीअ तब्दीलीअ ऐं इन्हीअ तग़य्युर जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे ऐं जारी रहंदो। आलमनि ऐं मुहक़िक़नि जे चवण मूजिबि जॾहिं इंसान जी सोच तजुर्बे ऐं मुशाहिदे में रब्त ऐं तालुक़ु पैदा थियो, तॾहिं तख़लीक़ जे फ़न में तहरुक ऐं चुरपुर पैदा थी ऐं इन रीति तख़लीक़ वजूद में आई। इंसानी फ़न ऐं अदब जी तारीख़ ॿुधाए थी त इंसान हिक ई वक़्त ते शाइरी ऐं मौसीक़ीअ खे पंहिंजे ज़ात ऐं ॾात जे इज़हार जो वसीलो बनायो। इन मां संदसि ज़ात ऐं शख़्सियत जो लिकल जमालियाती ज़ौक़ ऐं हुस्न ज़ाहिर थियो। अवाली दौर में शाइरी ऐं मौसीक़ी या राग हिकु ई फ़न लेखिया वेंदा हुआ। अॻिते हली अलॻि अलॻि फ़न तस्लीम कया विया। शाइरी अदब जी सभ खां पुराणी सिन्फ़ आहे। शाइरी जो सिधो सो तालुक़ु इंसान जे अहसासनि ऐं जज़्बनि सां आहे। इन लिहाज़ खां शाइर मुआशिरे जो हिकु हसास फ़र्द थिए थो। हू जेकी कुझु ॾिसे थो ऐं महसूसु करे थो, उहो कुझु पंहिंजे शाइरीअ में बयानु करे थो। हक़ीक़त पसंदी वारी सोच ऐं मुस्बत सोच अदब जी अफ़ादियत में इज़ाफ़ो करे थी ऐं अहिड़ो अदब आफ़ाक़ी ऐं लाज़वाल अदब आहे। अहिड़े क़िस्म जो अदब तख़लीक़ करणु असां मिड़नी अदीबनि ऐं शाइरनि जी ज़िमेवारी आहे।